मुआज़िज़ सामईन खे सेपीन सिंधी अकेडमी ते दिल जी गहराइनि सां भली कार। अवां ॼाणो था त सभई जानदार हिकु तमामु नंढड़े ज़रड़े सेल जा ठहियल आहिनि। इहे सेल वरी पाण में मिली करे टिशू ठाहिनि था, यानी जॾहिं सेल हिकु जहिड़ा गॾिजी करे कोई ख़ासि कमु करनि त पोइ छा चवंदासीं, इहो टिशू ठही पियो। डेफिनेशन: टिशू हिकु जहिड़नि सेलनि जो मेड़ आहे जेके गॾिजी करे कोई ख़ासि कमु अदा करनि था, जीअं मस्क्यूलर टिशू चुरपुर कराइनि था। जानवरनि में टिशूज़ जा 4 क़िस्म थियनि था: एपिथेलियल टिशूज़, कनेक्टिव टिशूज़, मस्क्यूलर टिशूज़ ऐं आख़िरी चोथों आहे नर्वस टिशूज़। एपिथेलियल टिशूज़ प्रोटेक्टिव टीम, यानी उहे बचाव कंदड़ टिशूज़ आहिनि। कनेक्टिव टिशूज़ द सपोर्टिव टीम, इहे सपोर्ट कंदड़ आहिनि। मस्क्यूलर टिशूज़ द मूवमेंट टीम, यानी इहे चुरपुर कराईंदड़ आहिनि। नर्वस टिशूज़ द कम्युनिकेशन टीम, यानी इहे जिस्म जे विच में कम्युनिकेशन कराइनि था। हाणे असां एपिथेलियल जे बारे में वधीक पढ़ंदासीं। एपिथेलियल टिशूज़ असांजे जिस्म खे कवर कनि था, ढकनि था, उन्हनि जी ॿाहिरीं बनावट ठाहिनि था, असांजे जिस्म जी हिफ़ाज़त कनि था, असांजी चमड़ी ठाहिनि था ऐं उज़वनि जे अंदरियूं भितियूं ठाहिनि था। एपिथेलियल टिशूज़ जूं मुख़्तलिफ़ शक्लूं थियनि थियूं, के डिघा थियनि था, के चोरस थियनि था, के कुमीअ जे कुंभट जहिड़ा थियनि था, मतिलबु मुख़्तलिफ़ शक्लनि में मिलनि था। एपी माना आउट या ऑन या ओवर, मतिलबु मथीं सतह ते, एपी लफ़्ज़ जी माना आहे। एपिथेलियल टिशूज़ ही चमड़ीअ जी बनावट ठाहिनि था। एपिथेलियल टिशूज़ अंदरनि उज़वनि जूं भितियूं या लाइनिंग ठाहिनि था। मस्क्यूलर टिशूज़ या पठनि वारा टिशूज़ उहे असांखे चुरपुर करण में मदद ॾींदा आहिनि ऐं उहे मसिल्स सेलनि जा ठहियल हूंदा आहिनि। ही जिस्म खे मूव करण में मदद ॾिए थो, हॾे खे चुरपुर करण में मदद करे थो। दिलि बि हिकिड़ो मस्क्यूलर टिशूज़ जो क़िस्म आहे जेको सदाईं हरकत कंदो रहे थो। कनेक्टिव टिशू जिस्म सॼे खे मिलाइनि था ऐं जिस्म खे सपोर्ट मुहैया करनि था। इन जो मिसाल हॾो आहे जेको सॼे जिस्म खे मिलाए थो ऐं जिस्म खे वज़न खणण में मदद करे थो। इन जो मिसाल रतु आहे जेका समूरे जिस्म ताईं ऑक्सीजन पहुचाए थी ऐं खाधो खुराक पहुचाए थी। हाणे असां नर्वस टिशूज़ जे बारे में पढ़ंदासीं। नर्वस टिशूज़ न्यूरॉन सेलनि जा ठहियल हूंदा आहिनि। असांजो दिमाग़ बि नर्वस टिशूज़ जो ई ठहियल आहे। नर्वस टिशूज़ सॼे जिस्म सां राब्ते में रहंदा आहिनि ऐं नर्वस टिशूज़ सॼे जिस्म ते कंट्रोल कंदा आहिनि। Thank you for watching. Like, share and subscribe please.